झोल वेझो मास्तर पारां शागिर्दियानी सां जिनसी ज़्यादती वाक़े जो तालीम वारे वज़ीर नोटिस वरितो आहे। सूबाई वज़ीर सरदार अली शाह सख़्त कावड़ जो इज़हार कंदे उस्ताद खे मुअत्तल करण जी हिदायत कई। सूबाई वज़ीर जी हिदायत ते तालीम खाते प्राइमरी स्कूल टीचर मोहम्मद इब्राहिम खे मुअत्तल करे छॾियो। सरदार शाह जो चवणु आहे त नियाणियुनि सां ज़्यादतियूं बर्दाश्त न कंदासीं। उस्तादनि जे रूप में कारनि रिढनि ख़िलाफ़ कार्रवाई कंदुसि। झोल वेझो मास्तर पारां शागिर्दियानी सां जिनसी ज़्यादती वाक़े जो तालीम वारे वज़ीर नोटिस वरितो आहे। सूबाई वज़ीर सरदार शाह सख़्त कावड़ जो इज़हार कंदे उस्ताद खे मुअत्तल करण जी हिदायत कई। वधीक तफ़सील मालूम कयूं था टाइम न्यूज़ रिपोर्टर फ़कीर सलीम खां। जी फ़कीर सलीम, कहिड़ा तफ़सील आहिनि? अॼु तारा सांगड़ ज़िले जो शहर आहे उन जे भरिसां हिकु ॻोठ में ऐं जेका शागिर्दियानी सां उस्ताद पारां मुबैना जिनसी ज़्यादती वारो जेको मामिलो हाईलाइट थियो मीडिया ते, उन खां पोइ तालीम वारे सूबाई वज़ीर श्री सरदार अली शाह इन मामले जो नोटिस वरितो आहे ऐं सूबाई वज़ीर पारां जेको डायरेक्टर आहे शहीद बेनज़ीराबाद जो और नसीर जोगी उन्हीं के हिदायत कई वई एक फौरी तौर ते जेको इल्ज़ाम हेठायल उस्ताद आहे उनखे मुअत्तल कयो वञे। सूबाई वज़ीर सख़्त कावड़ जो इज़हार कंदे तालीम खाते जे सेक्रेटरी खे चयो आहे त इन मामले जी जांच कराई वञे ऐं उन जांच जी निगरानी जेको तालीम खाते जो सेक्रेटरी पाण करे। सूबाई वज़ीर पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त जेके नियाणियुनि सां ज़्यादतियूं कॾहिं बर्दाश्त न कंदासीं। उस्तादनि जे रूप में तालीम खाते में जेके मौजूदु कारियूं रिढूं आहिनि उन जे ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। तालीम वारे वज़ीर जो चवणु हुयो त उस्ताद वालिदैन जो ॿियो रूप हुजनि था, वहशी माण्हुनि जी तालीम खाते में का गुंजाइश न आहे। उन चयो त वाक़े जी शफ़ाफ़ जांच कराईंदासीं। उस्ताद जे मुलवस हुजण जी सूरत में खेसि नौकरी मां बरतरफ़ कयो वेंदो। और तालीम खाते जे सूबाई वज़ीर जी हिदायत ते तालीम खाते पारां इंक्वायरी कमेटी जोड़ी वई आहे जेका इन मामले जी जांच पिणु कंदी। जी।